من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله ونشهد أن محمدا عبده ورسوله. قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: بسم الله الرحمن الرحيم. إن الذين قالوا ربنا الله ثم استقاموا تتنزل عليهم الملائكة ألا تخافوا ولا تحزنوا وأبشروا بالجنة التي كنتم توعدون. وقد قال النبي صلى الله عليه وسلم: العلماء ورثة الأنبياء. صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. लाइक एहतराम काबिल इज्जत तकरीम हज़रत मौलाना मोहम्मद रमज़ान फुलपुर साहब, नाज़िम जमीयत उलमा इस्लाम सूबे सिंध, हज़रत मौलाना नेमतुल्लाह साहब, नाज़िम अमूमी जमीयत उलमा इस्लाम ज़िला खैरपुर मीरस, सालिमन हाफिज़न उन्हनि वालिदैन या असातिज़ा के दारुल हुदा छेड़ी के मोहतमिम में तमाम इंतजामिया के दस्तार बंदी के न पुरमसरत मौके ते दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियां थो। धड़ीअ दर दुआ करियां थो त अल्लाह तबारक व तआला असां जे हिन इदारे के क़यामत जे सुबह ताईं शाद ऐं आबाद बणाए। रब साईं असां जे हिन इदारे के मीनारे नूर बणाए, रुश्द ऐं हिदायत जो मरकज़ बणाए। ऐं अल्लाह तबारक व तआला असां जे हिननि इदारनि जी पंहिंजी मदद सां दस्तगीरीअ सां हिफ़ाज़त फरमाए। इको जो ठीक आवाज़ वजाए इको रहण जो ज़रूर आहे, इको न वजाए इको जा किराए करे आवाज़ वजाए। मक्के छेड़ी जो है शहर हे जामिया दारुल हुदा छेड़ी, हिन दारुल हुदा छेड़ी जा सालाना इज्तिमाआत कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान साहब, हजरत साईं अब्दुल करीम कुरैशी नफ़र अल्लाह मरकदहू, हजरत साईं बेर शरीफ वारा, मुझो दादा साईं हजरत मौलाना अली मोहम्मद हक्कानी रहमतुल्लाह अलैह, मुझो शहीद वालिद ऐनन बुजुर्गन अकाबिरीन जो हिन जे इदारे जे इज्तिमाआत में शिरकतूं चङी तरह याद आहिनि। ऐं वॾड़नि जे इन मोहब्बत ऐं रिवायत के बरकरार रखंदे लंबो सफ़र करे अवां जे प्रोग्राम में हाज़िर थियो आहे। कल ॾींहं जो ठटे में सिजावल में रात सफ़र करे
सुबह हाई कोर्ट में वालिद साहब के केस के हवाले से सखर में हाजिरी का मुआवजे सा मुहाजिरा सुभाने हैदराबाद पढ़िए डंडो अलहयान अगले डी मर्दान पेशावर जे इज्तिमाअत में शरीक थियणो आहे। दुआ करियो त अल्लाह तबारक व तआला मुझे इन सफरन के प्रोग्रामन के मुझे शहीद वालिद असांजे जमात के तमाम अकाबिरीन जे लाइ सदक़े जारिया बढ़ाए। मुझे बुजुर्गन मुझे आलिमन जो गुफ्तगू सुबह का वठी अवा बुधी हुई तफसीली अंदाज में उन्हनि पंहिंजो मुद्दा अवां जे साम्हूं रखियो आहे। मुझा भाइरो मुझा दोस्तों मां खास तौर ते अॼु जे हिन इज्तिमा में ठेड़ीअ जे नौजवाननि सां मुखातब हां ऐं ठेड़ीअ जे होनहारनि सां मुखातब हां। असांजे हिननि बुज़ुर्गनि अछनि वारनि असांजे वॾनि बुज़ुर्गनि जी सोहबत में रही करे पंहिंजे नज़रिए जी खूब आबियारी कई आहे। लेकिन मां जहिड़ा है नौजवान नई जनरेशन जिनजो शौक़ जिनजो ज़ौक़ जिनजी मोहब्बत सवाए सेल्फी जे ॿियो कुझु न आहे। जेका जमात जी इब्तिदा जमात जी इंतहा राशिद सूबरे के समझन था मां पंहिंजी मोहब्बत हिननि जे दिलनि मां कढी करे नज़रिए जी जमात जी मोहब्बत पैदा करण चाहियां थो ताकि सुभाणे राशिद सूबरो रहे या न रहे अकाबिरीन असलाफ की ये जमात उन्हनि जो नज़रियो हे मुझा मासूम बच्चा पंहिंजे ईंदड़ नस्ल जे हवाले कनि ऐं हिननि जो ईंदड़ नस्ल बि मुंहिंजनि वॾनि वांगुरु दीन ऐं धरती जे दुश्मन सां लड़ंदो रहे। ये अगर कोई जज्बात नौजवान है ताकि मतलब शुरू के वजह पास के वो किशोर ने पठाना राशिद साहब आयो चीरियो हां जी तूफान आयो अरे बस बाकी जमात चाहे जुलूस चाहे उन्हें समझो छेड़ी वारो पानी नक खां मथे चढ़ी हलियो बोरी दिया त कच्चे पक्के घर के लोड़ी दिया शहर वस्ती वाहण जो सैलाब बोझ ख्याल नाहे रखदी केर अमीरा केर गरीबा के वट पैसा आहिन के वट पैसा कोन्हनि सभिनी के बराबर तूफान पंहिंजे ज़द में आणींदो आहे ऐं उन तूफान जा नुक़सानात अरसे ताईं इलाके वारा भुगतींदा रहंदा आहिनि। अॼु बेराह रवीअ जो तूफान अॼु बेग़ैरती फहाशी ओरियानी जो तूफान अज श्याम दुश्मनी जो तूफान
जे लाइ मनसूबा बंदी पई थिए ऐं जेको अग़यार जो बातिल जो ऐं दीन दुश्मननि जो तूफ़ान आहे उहो हिन वक़्तु असांजे मुआशरे असांजे माहौल ऐं असांजे नस्लनि खे पंहिंजे चकर में आणे रहियो आहे ऐं उन बेरहमीअ जे तूफ़ान में दीनदार हुजे या बेदीन उनजी औलाद उनजो निशान पइजी रही आहे। मुंहिंजा भाई मां हाजी इमदादुल अस्लाम जे फर्ज़ खां बीमार माइक वठी करे पंहिंजी गुफ़्तगू जो आगाज़ कयो। मुसीबत मसली आहे त मां के ज़ोरी ऐं साईं रमज़ान साहब ऐं मौली एहसान कबीर वारनि लीडर बणायो। हाणे बणियो मां लीडर हां त ॻीचे में पइजी वियो आहे त तकरीर आख़िरी थी ऐं आख़िरी तकरीर कॾहिं मिलंदी जॾहिं 20 मिंट 25 मिंट टाइम जो सेंटर पूरी पूरी अचण वारो बोलो ख़त्म करे स्पीकर बि खणो चादर बि खणो जान कयो आज अचे बस इहो काफ़ी हाज़िर थी वई हाणे तकरीर जो का ॻाल्हि कोन्हे। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश इहा आहे त मां शुरू में या विच में तव्हां सां मुख़ातिब थियां ऐं खुली करे ॻाल्हायां ऐं मां पंहिंजो मुआफ़े ज़मीन जमात जो मुआफ़े ज़मीन दुनिया में छा पियो थिए पाकिस्तान में छा पियो थिए मनसूबा कहिड़ा आहिनि सचे बाप कहिड़ो आहे जमात कहिड़ो किरदार थी अदा करे इहो अव्हां जे साम्हूं रखां छो त मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रहियो आहियां त बंद टुटण जे क़रीब आहे। जेकॾहिं हिनखे मज़बूत न कयोसीं अहिड़ो बंद टुटंदो जो हिते न कंहिंजो दीन बचंदो न ईमान बचंदो न पटको बचंदो न कंहिं माउ भेण न्याणे जे मथे ते इज़त जी चादर। अस्तग़फिरुल्लाह। हिनजे करे कोशिशि कयूं त छेड़ी वारनि सां थोरो खुली करे ॻाल्हाए ऐं पंहिंजो मुआफ़े ज़मीन अव्हां जे साम्हूं रखी सघां। मुंहिंजा भाइरो हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त मुंहिंजी गुफ़्तगूअ खे तवज्जो सां ॿुधो घर वञी मुंहिंजे ॻाल्हियुनि ते सोचियो त मुल्ले मौलवीअ चयो छा। जेकॾहिं मुंहिंजी गुफ़्तगू तव्हांजे दिलि ते दस्तक ॾे त उनखे क़बूल कयो पर जेकॾहिं तव्हां सम्झो त मौलवी साहब इहा हवा में ॻाल्हियूं छॾे वियो आहे त सम्झिजो त निंड पियासीं ख़्वाब ॾिठोसीं कलाक ॾेढ जो ख़्वाब गुज़रियो ॻाल्हि ख़तम थी वई बसि मुंहिंजे गुफ़्तगू खे नतीजो थी वियो। के ॿुधो ज़रूर सोचियो ज़रूर मुंहिंजी गुफ़्तगू ते गौर ज़रूर कयो ऐं मुंहिंजी गुफ़्तगू तव्हांखे अपील करे तव्हांजे दिल जे दरवाज़े ते दस्तक ॾे त पोइ घटि में घटि तव्हां खे मुंहिंजे सोच ऐं नज़रिए सां विख विख में मिलाइणी पवंदी कदम कदम में मिलाइणो पवंदो कुॾो कुॾे में मिलाइणो पवंदो। मुग़ल एम्पायर ऐं मुग़ल सल्तनत ईस्ट इंडिया कंपनी जे नाले ते अंग्रेज़ हिते पेर जमाया ऐं बादशाहत खे ख़त्म करे अंग्रेज़ हिन धरतीअ ते कब्ज़ो कयो ऐं हिते अंग्रेज़ हाकिमियत ते हुक्मरानी कंदो रहियो। मुंहिंजे वॾनि मुंहिंजे अकाबिरीन हज़रत मौलाना क़ासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह ऐं हज़रत क़ासिम नानोतवी जे जानशीननि मस्जिद जे वारिसनि मुसल्ले जे वारिसनि क़ाल अल्लाह क़ाल रसूल जो सदा बुलंद कंदड़नि दारुल हुदा फेड़ी जे मनसब ते वेही करे हदीस पढ़ाईंदड़नि हज़रत क़ासिम नानोतवी जे हुक्म ते लब्बैक चई हज़रत शेखुल हिंद जे हुक्म ते लब्बैक चई सरताजुल औलिया इमामुल औलिया पीर सिबगतुल्लाह अव्वल पीर पगारे जे हुक्म ते लब्बैक चई साईं पीर सरताजुल औलिया सैयद ताज महमूद अमरोगी जे हुक्म ते लब्बैक चई ऐं अंग्रेज़ जे ख़िलाफ़ अलम
जिहाद जो असर न हो तो रुगो देवबंदी न विड़ियो, रुगो बरेलवी न विड़ियो, रुगो शिया न विड़ियो। तारीख के किताबन के खोल अकाबिर उलमाए देवबंद की क़यादत में अंग्रेज के खिलाफ इन्हें धरती दे तो के जिहाद बढ़ने, जिहाद के जंग में लड़ाई बढ़ने अकाबिर उलमाए देवबंद ने पोया बरेलवी शिया तो नजर ही ना, लेकिन उन्हें पोया तो के हिंदू है सिख भी नजर ही ना जेका देवबंदी उलमा के क़यादत में अंग्रेज के खिलाफ जंग पे उड़न ऐं उन्हें एतरी जंग लड़ी जो इन खिते के अंग्रेज के नापाक कदमन में पाक करे, अंग्रेज के खिलाफ भजाई करे। नारा तकबीर, नारा तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, उलमाए हक, उलमाए देवबंद, हज़रत मौलाना फजलुर रहमान अंग्रेज के खिलाफ जंग केवड़ी जवाब दियो गालायो बाबा क़यादत केर पियो करे गालायो बाबा जंग केर पे विढ़े जवाब नथा ॾे गालायो बाबा हिकिड़ी ॻाल्हि सम्झाइण थो चाहियां। मूंखे ख़बर आहे त मुंहिंजे हिन जुमिले ते कुझु माण्हुनि खे तकलीफ़ भी थींदी, कुझु माण्हुनि खे कावड़ भी लॻंदी, कुछ मानव के मिर्च भी लगा लगे तो भली लगे मां के परवाह ना है, पर नौजवान नस्ल के हाने सच ॿुधाइणो पवंदो। हाणे इन्हनि खां सच ॾेखारींदो मुल्क तव्हांजो न हलंदो। 78 साल तव्हां कूड़ ॻाल्हायो, ठगी कई आहे, फ्रॉड कयो आहे, क़ौम सां सच ॻाल्हायो आहे, क़ौम खे सच ॿुधायो। जंग केवड़ी उलमाए देवबंद, उलमाए देवबंद क़यादत केर पियो करे उलमाए देवबंद। हिते क़यादत पीर साईं पालारो, पीर सिमतुल्लाह अव्वल, हिते क़यादत साईं ताज महमूद अमरोटी पियो करे। ऐं जंग विढ़ी हालत चाहे पिशावर का नई दिल्ली का साईं हर वण में रोड जे ॿिन्ही पासनि था वण आहिनि, पिशावर का नई दिल्ली का हर वण में मौलवीअ जो लाश लॻी पियो, हर वण में मौलवीअ जो आम माण्हूअ जो न सवालक नबी जंहिंजे वारिस जो लाश टंगियल आहे। तेल जे कड़ाहनि में मौलवीअ खे पकायो वियो, ईअं जीअं तुंहिंजे ठेड़ीअ में पकोड़ा पचाईंदा आहिनि। जीअरा मौलवी खणी तेल जे कड़ाहनि में फिटा कया विया, कोकनि जे सेजनि ते मौलवी सुभारिया विया। जेल ऐं क़ैद ऐं बंदि जे मुसीबतुनि खे मौलवियुनि झेलियो। हिक ॾींहं सां 100 दरिंदनि इज्तिमाई ज़िना कई। हज़रत शेखुल हिंद जो हदनि में पिंजरो थियल कीअं हुजे, जिस्म ईअं अहिड़ो, वजूद जेल खां ॿाहिरि न वियो। ऐं एॾी वॾी क़ुर्बानीअ खां पोइ, एॾे वॾे जिहाद खां पोइ, एॾी वॾी लड़ाईअ खां पोइ जॾहिं अंग्रेज हितां भॻो पए ऐं अंग्रेज हितां निकितो पए ऐं अंग्रेज हितां पंहिंजा कदम कढिया पए त ॿ वैसा धातियूं अंग्रेज हितां जी क़ौम सां करे वियो। हिकु त जंग मौलवियुनि विड़ियो, जंगार में विड़ियो, क़ुर्बानियूं मौलवियुनि ॾिनियूं आहिनि, क़ुर्बानियूं आलिमनि ॾिनियूं आहिनि। मौलवी कामयाब न थियणु घुरिजे। हितां जंग जे फतहयाबी जो गोल्ड मेडल मौलवीअ खे मिलणु न घुरिजे। तारीख़ इहो न लिखे त मौलवी कामयाब थियो, मौलवी अंग्रेज खे भॼायो, मौलवी अंग्रेज जूं पाड़ूं पटियूं, अंग्रेज भॼंदे मौलवियुनि जे क़ुर्बानीअ जो दमो अहिड़े माण्हूअ जे ॻीचीअ में विझी विया जे हिकिड़ो मिंट बि तहरीक आज़ादी में जेल न सटी हुजे, हिकिड़ो मिंट में जेल न विया। फातिह पाकिस्तान हिकिड़ो मिंट बि हिकिड़ी थप न खाधी अथई। फातिह पाकिस्तान जंहिंजो मदरसे सां कोई ताल्लुक कोन्हे, जंहिंजो मस्जिद सां कोई ताल्लुक कोन्हे, जंहिंजो हज़रत नानोतवी, हज़रत शेखुल हिंद उनजे बचड़नि सां कोई ताल्लुक कोन्हे। साज़िश हुई त क्रेडिट जंग जो मौलवीअ खे मिलणु न घुरिजे। असांजे पढ़ियल, ऑक्सफोर्ड जे पढ़ियल, लंदन जे तालीम याफ़्ता खे इहो क्रेडिट ॾियो ताकि असां त वञूं था, लेकिन
असांजे वञण ऐं न वञण जो कोई नुक़सान न थिए। कुर्सीअ ते उहो माण्हू विहारियो जेको असांजो तालीम याफ़्ता हुजे, जेको मौलवियुनि जी गुलामी न करे, क़ुरान जी ॻाल्हि न करे, कुर्सीअ ते वेठो हुजे, नालो भरी ला इलाहा इल्लल्लाह जो हुजे, लेकिन वो फरमाबरदार हुजे त असांजो हुजे। 78 साल में छा थियो? जिनाब साहब जी दौरे हुक्मरानी, लियाकत अली खान जी दौरे हुक्मरानी, जनरल सियाह जी दौरे हुक्मरानी, जनरल मुशर्रफ जी दौरे हुक्मरानी, जनरल यहया जी दौरे हुक्मरानी, खेड़ी वारो, भुट्टो साहब, बेनज़ीर साहिबा, नवाज शरीफ, शहबाज शरीफ, इमरान खान, सबनी जो दौरे इक़्तिदार आवाज ऐसा हुआ है। पाकिस्तान का मतलब क्या? ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह जो कानून तने मिलो, लेकिन ला इलाहा इल्लल्लाह के नारे थे हासिल थींदड़ पाकिस्तान में गैर महफूजा है कि जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खत्म नबूवत का कानून गैर महफूजा। 78 साल का पोवी, एरन वरन कुर्बानी का पोवी, एरन वरन जिहाद का पोवी, मौलाना फजलुर रहमान 2024 में सुप्रीम कोर्ट का वने चीफ जस्टिस के तो चीफ जस्टिस साहब 72 साल की उम्र में पहिरियों दफ़ो अदालत आयो। हाँ, जिंदगी में कदे अदालत ना आया वियो। 72 साल का पोइ अदालत में बीठो। हाँ, तो खत्म नबूवत के कानून जे चौकीदारी अंदाज़ो करो नौजवानों, ला इलाहा इल्लल्लाह जे नारे ते हासिल थींदड़ मुल्क में, कुर्बानी ॾींदड़ मुल्क में, इस्लाम जे नारे ते हासिल थींदड़ मुल्क में, आलिमनि जे जान जी कुर्बानी जे नतीजे में हासिल थींदड़ मुल्क में ॿियो कुझु त महफ़ूज़ कोन्हे। तव्हांजे सखर में अल्लाह जे घरनि मस्जिदनि जी भी चौकीदारी करण जे लाइ कोई तयार कोन्हे। मस्जिदनि खे बिल्डोज़र हणण जा अहकामात को वडेरो, को मोहतार, को खान, को नवाब, को सरदार न छोड़े। मस्जिद के किराइण जो हुक्म तव्हांजी अदालत, तव्हांजी हाई कोर्ट, तव्हांजी सुप्रीम कोर्ट ॾिए। छा थियो उमरकोट में? यानी अल्लाह माफ़ करे, अल्लाह माफ़ करे, गुनहगार खां गुनहगार माण्हू खे उठारियां ऐं उहो पंहिंजे माउ जे दुश्मन खे अहिड़ियूं गालियूं न ॾींदो। हक़ीक़ी माउ जो दुश्मन हुजेसि अहिड़ी ज़बान इस्तेमाल न कंदो जहिड़ी ज़बान मलून ऐं बदबख्त उमरकोट में जनाब रसूलुल्लाह ओ ठेड़ी वारो अचो तवियो, अटो तवियो, लटो तवियो। ठेड़ी वारो आमद त कोने, रोज़गार त कोने, इज्जत समानी त कोने। ठेड़ी वारो बिजली गैस त कोने, पर ठेड़ी वारो अंग्रेज जे ख़िलाफ़ जिहाद कयो हो त इहा धरती तव्हांजे पीराणे जी जागीर कोन्हे। लेकिन 78 साल गुज़री विया आहिनि। अॼु बि हिते अंग्रेज जा पट जेका लंडन मां, अमेरिका मां, ऑक्सफोर्ड मां, बर्तानिया मां पढ़ी आया आहिनि, अॼु बि उहे कुर्सियुनि ते वेही करे पंहिंजो पाण खे मुसलमान सॾाइण वारा जॾहिं कुल वल्लाह अहद जी तिलावत था कनि, उन्हनि खे कुल वल्लाह अहद में पढ़ण नथो अचे। जॾहिं उन्हनि जो कलम थो हले त उन्हनि जो कलम ख़त्म नबूवत जे कानून ते धाड़े जहिड़ा, मस्जिद ते धाड़े जहिड़ा, ॾाढ़ी ऐं पटके ते धाड़े जहिड़ा, मदरसे जे रजिस्ट्रेशन जे लाइ ऐं जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुस्ताख़ छॾण जे लाइ इस्तेमाल थिए। पाणी न त कम खे हली वियो। मां दोस्तनि खे रोज़ चवंदो हा, 8 ॾहनि ॾींहनि जे तकरीरुनि में रोज़ मिसाल थो ॾियां त बटालू घणे किलो आहिनि, टमाटा घणे किलो आहिनि, अटो घणे किलो आहे, चांवर घणे किलो आहिनि, घी घणे पाव आहे। हिकिड़े रेड़े जी मानी को मज़दूर, को रेड़ीअ वारो बटालुनि सां पंहिंजे बच्चनि खे खाराए बटालुनि सां त बि उनखे 600-700 रुपया ख़र्च करणो पवंदो। पेट पालण जे लाइ गोश्त सां न, मुर्गीअ सां न, साग सां न, बटालुनि सां मानी खाराइण जे लाइ 700 रुपया हिक वेले जे लाइ खपनि। तॾहिं बच्चनि खे
इज्जत सा बकरा खाए सकदो लेकिन हे नौजवान पीछे जिनके हाथ में कैमरा हो इनका पूछो इंटरनेट जो पैकेज खड़े वाले इनका मेमोरी कार्ड खोलो चेक कयो इनके मेमोरी कार्ड में चाहे पेन अंदर मोबाइल में इनके गूगल के चेक कयो छाता सर्च कर इनके यूट्यूब के सर्च कयो छाता नौजवान अनिसन के बिल जो महीने जो बिल घणो ओ नौजवान खिलण जी गाल ना रोण जी गाल तुझे खिलण दे के बेड़ो बुझायो आसमान में तो तुझे खिलण के गयो हाल थियो आज के बिल घणो महीने जो 600 रुपया 1000 रुपयो सजो महीनो तुझी मां तुझी भेण तुझी धीअ तुझी साल उए ड्रामा की दिसे अल अमान वल हफीज ईमान का महसूस कोने पर घर पे सलामत रहे साल पे तलाक की घुरे जी टीवी जे ड्रामे के दिसे करे एक्टर है एक्टरानी जो किरदार पंहिंजे घर के किरदार वांगुरु ओ मुंहिंजा भाइरो मंसूबो छा है ओ ठेड़ीअ जा नौजवानों साज़िश छा है इस्तेमार चाहे छा थो इस्तेमार चाहे थो 78 सालन में असां अरबे घर में डालर इस्तेमाल कया है धरती ता इस्लाम जो नालो खत्म थी वजे इस्लाम नाले जी काई शे न हुजे पूरे कुर्रे अर्ज़ ते हुकूमत हुजे यहूद अनूद जी हुजे काफरन जी हुजे काफरन जी पुटन जी हुजे मुसलमानन के इक़्तिदार ते कुर्सी ते ईमान ते किथे ताकत के बुनियाद पर चचीनिया शाम फलस्तीन इराक अलजायर सोमालिया सब्तान जे सामाहिन किथे ताकत के बुनियाद ते उए पंहिंजे मिशन के कामयाब करे रहा हैं ओके एकड़े नौजवान मक्के जो मुझे दोस्ता मां वीडियो मोकली नौजवान डांस पार्टी हुई छोकरा है छोकरियों गल डांस का कर होया तमाम के हेठा मैसेज लिखियो बाबा ये महफिल शराब है शबाब की काथोड़िया दुबई जी चीन से मदलोदन जी चीन से मदो कतर जी चीन से हमारे को लिखो सऊदी जी चीजिया गरी मालिक जो रियाज में चीन से मधु जिद्दी में चीन से शराब म्यूजिक डांस छोकराएं छोकरियों अरबन जी औलाद कदियल नचन पिया था रब्बे मोहम्मद जो कसम जिम्मेदारी से लोग आया उन नौजवान लिखो तो सही है मक्के की सूरत हाल अज मक्कतुल मुकर्रमा में नौजवान शराब पी करे डांस पार्टी में नची रहा है मगरिब की साजिश है इस्तेमार की साजिश है ताकत के बुनियादन के इस्लाम के खत्म कयो पैसे के बुनियादन पे इस्लाम के खत्म कयो या वली इंटरनेट वीसीआर टीवी स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी के नाले पे मुसलमान ना इस्लाम के अस्तगफिरुल्लाह आयो थारे प्यारे के दाढ़ी पूरा के पटके लग रखे के पैंट शर्ट मारे के उनके जमा कर मुंह छड़ी ने इस्लाम छड़ी ने जो बोला वो खराब कर देगा चले दिमाग खराब कर देगा दाढ़ी कोने पटको कोने पैंट शर्ट बदला तो दूसरा के समझो तो से काफिर दीनों से मुला दिमाग ठीक कर बैठो माने छड़ी न इस्लाम या साजिश है काफिर जी तो एक काफिर थे पर जे करे काफिर न था जन त इस्लाम नाले जी काई शे न हुए नाले जा मुसलमान हुए इस्लाम जी का खबर न हुए हाने का सवाल तो क्या हाने जवाब काफिर करे तो सब तो थी मुला दिमाग खराब कर दिया काफिर चले क्यों काफिर थी ना हाने बुझाए टेड़ी में दिमाग घड़ा था पड़े टेड़ी में दिमाग घड़ा था पड़े टेड़ी में कुरान की तिलावत घड़ा था जन पुछो पहिरियों कलमो ॿियो कलमो टियों कलमो चौथो पुछो नौजवाननि खां गुस्ले जो फर्ज़ पुछो नौजवान खां पीउ खे तड़की ॾियारिबो पुछो नौजवान खां ईद जी नमाज़ कीअं पढ़बी आहे पुछो नौजवान
की असल में इस्लाम का वो नारे जो बाकी केड़ी से या जैसे के असीनो ताने करे जो तसा वाकई हकीकी माना में मोहम्मद अरबी का गुलाम है हजरत उमर की हजरत आली जी हजरत का पक्का सच्चा मुद्दा है पहले गलत तो क्यों है सही तो क्यों इया हवा में ना क्यों तानी मोबाइल इंटरनेट पैकेज ये हवा में सस्तो ना है क्यों तानी टीवी जा ड्रामा ये हवा में नथा ठन वञो के टीवी चैनल जे मालिक सां मिलो मां कुरान टिकण ते रखंदम त पाकिस्तान जे टीवी चैनल जे मालिकन के ओहिरो फंडिंग थी थे करोड़न की फंडिंग थी थे तेरे किस्म जा ड्रामा ठायो पैसा हुए था ड्रामा है था ठाए ताकि मुसलमानन जे इज्जत में खैर चला मनसूबा बंदी असा सब कुछ थी रहो अच्छो दबियो अट्टो दबियो लट्टो दबियो अमुन दबियो नौकरी तो न मिली सिंधु सजी दावत है बैठ वसीला जजीरा जमीनो सब दावत है सिंध ये पिया लुटने फरंजण पीड़ा दे जी जागीर हुजे दरियाए सिंध ते नवा किनारा पिया करन सब कुछ वियो हाणे ईमान बचो ईमान छेड़ी वारो हाणे तहां काई मौका तुझो है मुझो ईमान खसण दी मनसूबा बंदी थी रही है ऐ साजिशिया है न खत्म नबूवत जो कानून सलामत हुजे न मस्जिद सलामत हुजे न मदरसा सलामत हुजे न दाढ़ी पटको सलामत हुजे न तुझे मुझे घर में कुरान ऐ कुरान की तालीमात ऐ मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सुन्नत सीरत से प्राप्त तूफान अची वियो ओ ठेड़ी वालो बंद बंदनो पवंदो बंद मुखे बुधायो हिकिड़ो सवाल तो न्यामो ते कावड़िया वेठा आहियो सभिनी जी कावड़ मूं ते मौलविन जी भी हाफ़िज़नि जी भी आलिमनि जी भी सिंध वारनि जी भी मुखे बुधायो मां पीर जो खोलनि में परोड़ जनाज़ो खणण खां पोइ ते हर ॾींहुं जो किरदार दादा नाहे कयो मां तव्हांजे धरतीअ जे लाइ इन खां वधीक कहिड़ी ख़िदमत सां अंजाम ॾियां सिंध वारो तव्हांजे आया न कहिड़ो किरदार अदा कयां सिंध खपाईंदे पग रखाईंदे जा नारा मां हणां कारूंदर जे चोटीअ ते चढ़ी कारूंदर खपाईंदे पग रखाईंदे जा नारा मां हणां बेटनि वसीलनि जज़ीरनि जी चौकीदारी मां कयां 33 नंबर पास मास्तरनि जी जंग मां विढ़ां तव्हांजे बेटनि तव्हांजे वसीलनि सां गॾु तव्हांजे दरियाए सिंध जी जंग मां विढ़ां ऑल पार्टीज़ को ठाहे करे दरिया ते नहन किनारनि खे मुस्तरद मां कयां तुंहिंजे वॾेरे वफ़ादार ख़ान नवाब सरदार धरतीअ जे दरदार ऐं हक़दार सां इलेक्शन में मुक़ाबिलो मां कयां उन्हनि सां अखियूं अखियुनि में मिलाए करे जंग मां विढ़ां ॾाढी पटके मस्जिद ऐं मदरसे जी चौकीदारी मां कयां मस्जिद जे लाइ ईंदड़ किरनुनि जे साम्हूं सीनो ताने करे मां बि हा ख़त्म नबूवत जे चौकीदारीअ जे लाइ उमरकोट जे चौक ते बि ख़त्म नबूवत जिंदाबाद जा नारा मां बुलंद कयां ॿुधाए अञा कहिड़ी ख़िदमत रही आहे जेका मां तुंहिंजे लाइ ख़िदमत कयां तूं राज़ी थी सघे मां पंहिंजो किरदार अदा कयो आहे लेकिन ताड़ी हिकु हथ सां न वॼंदी आहे ताड़ी ॿिनि हथनि सां वॼंदी आहे दीन धरतीअ जे चौकीदारी जे लाइ तोखे मुसलमान मैदान तां बीहणो पवंदो आहे किरदार वायदो कयो कायदे सिंध सां गॾिजी हर मोड़ ते लड़ंदासीं वायदो कयो छेड़िया ओ ठेड़ी वारो ओ ठेड़ी जा नौजवानो बूढ़ो ओ ठेड़ी जूं अमड़ियो भेनरियो नेड़ियो जेकॾहिं दीन ऐं धरतीअ जी चौकीदारी चाहियो था त कम करणा पवंदा हिकु पंहिंजे औलाद खे आलिम ऐं हाफ़िज़ दीन जो चौकीदार ऐं दीन जो मुहाफ़िज़ बणाइणो पवंदो अॼु मां सां बचन ऐं वाइदो कयो त पंहिंजे बचनि खे दीन ऐं क़ुरान पढ़ाईंदासीं मदीने जे मीर जी सुन्नत आलिम बणायो हो चवनि था मौलवी ख़तम थियनि आलिम ख़तम थियनि तव्हां चओ तव्हांजो पीर बि ज़ोर ॾेई वियो मौलविन के खत्म न करे सके तव्हांजा ईंदड़ नस्ल बि ज़ोर ॾंदा
इंशाअल्लाह पाकिस्तान में दीन के इस्लाम के दाढ़ी पटके के मस्जिद मदरसे के खत्म नबूवत कानून के ताजदारी नस्ल इंशाअल्लाह आए को जो वायदो करे बच्चन के दीन पढ़ाई दो से आए को जो वायदो करे लड़ी के दीन पढ़ाई दो से आए पियो धरती के चौकीदारी देगा बेटन मसीलन जजीरन की चौकीदारी देगा नौजवान के मेरे रोजगार जलाए समाजड़ी सिंध जे अंगन मंगन दंगन के चौकीदारी जलाए सिंध के अमन जो तवारो बढ़ाना जलाए गरीबन मिस्कीनन हालन मजदूरन के उन्हें हक कल्याण जलाए खत्म नबूवत के चौकीदारी जलाए मदारिस मसाजिद के चौकीदारी जलाए दाढ़ी पटके के चौकीदारी जलाए अल्लाह के धरती के अल्लाह के निजाम जलाए 78 सालन का जे मुल्क जो बेड़ो बोड़ो उन क़यादत के मुस्तरद करे तो के क़यादत तब्दील करनी पड़ी ऐ क़यादत जमीयत उलमा इस्लाम के हक़ में करनी पड़ी इन धरती में तब्दील की जमीयत उलमा इस्लाम इंशाअल्लाह 78 सालन का जे बेड़ो बोड़ो मां भला चीज का ओ मुझे दोस्त भाई इंसान था मुंह में गलती चीज सके मुंह में खामी चीज सके मुंह में ऐब चीज सके मां तहां मुजरिम थी सघां था मुंहिंजी तहां ते कावड़ थी सघे थी तहां ते हक़ आहे लेकिन जे मशन के मां खड़ी बीठो जे झंडे के खड़ी बीठो हां जे तहरीक के खड़ी बीठो हां इहो मशन गलत न है इहो शेखुल हिंद जो मशन इहो नाना अब्दी जो मशन इहो उबैदुल्लाह सिंधी जो मशन इहो इमाम हमादुल्लाह हरजवी इहो हजरत लेरवी हजरत अमरोती पीर सिबगतुल्लाह बल पीर बादर पीर मोहम्मद पका पीर राशिद रोज़े घड़ी हजरत अली हजरत उस्मान हजरत उमर हजरत सिद्दीक अकबर ऐ जनाब मोहम्मद अरबी आरो रस्तो दगे मशना है इंशाअल्लाह जैसे सिसिया में साफ रहे इन रस्सी के मजबूती से पकड़ कर रखते रखते से दीन धरती के दुश्मन से सवाल उठाएंगे इंशाअल्लाह वो कभी दुआ करना क्या तब्दील करेगा जमीयत उलमा के आहे को इंशाअल्लाह चढ़ना सोनिए तुम्हारे दिमाग में खबर आता सब कावड़े बैठा है बाकी खबर आ जेड़ी जे अमीरत ता सबनी जी लठती ले मौलवी है ना सस्तो आ सवलो गलाइंदा से तो छा कर दो गरीब जो बार आ वडेरे के गलायो नहीं जाता रहता है वडेरे के छडियो ओ जुड़ी सडोरी तुमने के गलायो तो सुबह थाने देवी से केस में हल होते माई को रजो दाबा कमले के कारे जो सी पट्टा जो मुल्लो सड़ो माई का साथ बोलियो हां कोई इरफान तहना गुनाहगार थी सके तो जो मशन खान गुनाहगार अजाहे को जो वायदो करे अच हाने शाम खां सा ठेड़ी के मदरसे में वेही मौलवी रमजान साहब मौलवी इरफान साहब सबई करे पंजो खदमात पेश कंदा से इन जिहाद में के जिहाद के जरिए असा जवान अंग्रेज जो पाड़ो पट्टी हो असा इन जिहाद में शहीद थी अंग्रेज के पटे तो पाड़ो पटीना से ठेड़ी का इनकलाब जो आगाज कंदा से दीन धरती के दुश्मन के मुस्तरद करे क्या तकमील करवा इस्लाम केड़ा वायदो दा कंदा को जमात के कम में इंशाअल्लाह आगे काला भरो थीदा से केड़ा वायदो दा कंदा ठेड़ी में जमीयत उलमा इस्लाम के झंडे के पंजा काबरीन वांगुर मजीद इंशाअल्लाह पक्का वायदो चंगी नाला आदत माना चनाए थे मस्जिद में आयो बुखारी के प्रोग्राम में आयो भली वाला पूरा वायदो रखा गयो जेका जमात जो कम करे सगन वबैया कबरन करना जेका जमीयत जो झंडो खड़ी सगन वबैया कबरन करे वो हैं दीन धरती दे लाए काबरीन के मसले के अक्ते वधाई बो इंशाअल्लाह आस्ते चो मोबाइल भरजन बचो दीन की चौकीदारी कभी इस्लाम की चौकीदारी कभी नबूवत की चौकीदारी कभी अल्लाह के धरती दे अल्लाह के निजाम जला मेहनत है जद्दोजहद कभी जमीयत उलमा इस्लाम ने प्लेटफॉर्म का धरती के दलाल ने खद्दार था मुहारो उठाए नो इंशाअल्लाह जमा मेरी थी नो केड़ा मुद्दा हमें थी ना पक्का वायदो मरसानो
इंशाअल्लाह हणी हंध कला से साईं सदाई करीम के सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सवादात करीम कहां दोस्त की बड़ी मेहरबानी जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा अलैना इल्ला अल बलाग दोस्तों के गुजारा ख्याल की करो पता वक्त का पाजी मेहमान नवाज के कोई तकलीफ ना मिलेगा जिनके तलबा पास के अंदर चुका है उन्होंने किताबों को दिया उन्हें ना दोस्तों मेरो